अॼु साईं मुंहिंजो मशहूरु प्रोग्राम माण्हू मेंग मल्हार में जंहिं शख़्स सां अव्हांखे मुलाक़ात करायूं था उहो के तारीफ़ जो मोहताज न आहे। दोस्त ऐं पाड़े वारा या परे वारा दोस्त ॼाण चाहिनि था त मियां गोसबख़्श टांग केरु आहे जेको सियासत में हाणे आयो आहे। मियां साहिबु तव्हां पंहिंजा बचपन जो हलवा ॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं मोहम्मद साले साहब, मुंहिंजे बचपन में ईअं आहे त 1961 मुंहिंजी पैदाश आहे। पैदाशी तौर खां ग़रीबत जो जहान हो। मुंहिंजो वाल साहिबु उठ लॻींदो जतो ऐं उहो वीचारो इहा महिनत करे ऐं असांखे पालींदो, असांखे पढ़ाईंदो। उहो ज़मानो हो त जॾहिं हिते लाइट बि न हुई ऐं पतियुनि ते चिमनियूं जेके पतियूं उन ते वेही राति जो पढ़ंदा हुआसीं। उन खां पोइ जॾहिं असां मैट्रिक पास कयो, पोइ असांजे चाचे मरहूम मोहम्मद हुसैन जेको फैमिली प्लानिंग ऑफिसर हो, उनजो असां सां थोरो तावन रहियो। असांजो ॾाढो सुबो ख़ान उहो हाल हयात हो। उहो पंहिंजे ज़माने जो मशहूरु सुठो ज़मींदार बि हुयो ऐं पर सुठे हिमत वारो हिकिड़ो माण्हू हो। असांजी परवरिश इन ग़रीबाणे घराणे में थी त जॾहिं असां मैट्रिक पास करे पंहिंजी तइलीम ख़ातिर BA MA करणु वियासीं, उहो पढ़ाई कईसीं। पोइ 1982 में मूंखे कराची सिंध सेक्रेटरीट में एज ए जूनियर क्लार्क मां भर्ती थियुसि। पोइ जेको वक़्तु असांजो उतां जो नौकिरी जो गुज़रियो, पर ख़ासि कर मुंहिंजी दिली जेका तमन्ना हूंदी हुई त मां पंहिंजे ॻोठु रहां, मां पंहिंजे ॻोठ वारनि जी दोस्तनि जी इज़त माइटनि जी ख़िदमत कयां, उहो जज़्बो मूंखे ख़ुदा उन वक़्तु ई ॾिनो हो। पोइ ख़ैर सां इहे 34 साल सर्विस करे 2015 में असां रिटायर करे अची पंहिंजे ॻोठु वसायो। ॻोठु वसाइण खां पोइ जेके असांखां कमु थी सघिया उहे कमु शुरू कयासीं। ऐं इन में पोइ हाणे खोड़ ज़माने जे ॾुख के सुख के गर्मियूं। तव्हां मिसकिन हालत में जे ज़माने में जेको वक़्तु ताईं गुज़रियो, अहिड़ो को हादसो अहिड़ो को जेको तव्हां ते गुज़रियो जेको हितां तव्हां मिसकिन हालत न विसरियो हुजे? साईं, उहो अॼु ॾींहं ताईं विसरियो को बि कोन्हे। हर लम्हो कोन विसरियो आहे, हर लम्हो यादि आहे। जेके माइटनि जे तरफ़ां परेशानियूं थियूं, जेके माइटनि जे तरफ़ां मुखालफ़त थियूं, उहे पंहिंजी जाइ ते। दोस्तनि जे तरफ़ां हर क़याम ते मूंखे फेवर मिली। मुंहिंजी ज़िंदगी जा साथी बि मुंहिंजा दोस्त रहिया आहिनि। मुंहिंजो भाउ हिकिड़ो आहे, उहो बि मुंहिंजो हर जाइ ते उहो साथी रहियो आहे। उहो मुंहिंजा पुट थिया, अलाह उन्हनि खे पंहिंजे नौकरियुनि ते पहुचायो आहे। के अञा नौकरी जे लाइ वेठा आहिनि, पढ़िया लिखिया वेठा आहिनि। तो ज़िंदगी जो का बि घड़ी अहिड़ी ॾुख ऐं सुख जी त विसरंदी कोन्हे। सुख जी बि कोन विसरंदी आहे, ॾुख जी बि कोन विसरंदी आहे। पोइ इन मरणनि सां ई गुज़ारे असां हिन मंज़िल ते पहुता आहियूं। जेको अॼु दोस्त बि चाहिनि था त असां हिन इलेक्शन में बि अचूं, हिन सियासत में बि अचूं। इहो असुलु दोस्तनि जो कारनामो आहे। मुंहिंजी दिलि जी ख़ुशी हाणे बि कोन्हे, पर छो जो सियासत ठीकु आहे, पर सियासत अॼुकल्ह हिन पाकिस्तान जी सियासत खां चवंदा आहिनि त भींग भली आहे। तो उहा आहे पोजीशन असांजी। मियां साहिबु, जेको तव्हां में हींअर सखावत जो जज़्बो आहे, जेतिरो तव्हांजो हाल आहे, दोस्तनि जी ग़रीब मिसकिन मदद कयो था, इहो तव्हांखे पंहिंजे विरसे में मिलियो या तव्हां दिली अथव? सर, मुंहिंजो ॾाढो साईं इन में असांखां वधीक सखी हूंदो। मुंहिंजे ॾाढो साईं वटां मां त सम्झां थो को माण्हू आयो हुजे ऐं मोटियो हुजे, ईअं असांखे मिसाल कोन थो मिले। मुंहिंजा बाबा साईं जे ग़रीब जो दौरु हूंदो हो। पोइ कंहिं को ईंदो हो सवाली त हुनखे लिकाए बि 500 2000 पोइ लिकाए बि ॾींदो हो। पोइ जॾहिं तूं ॾिए पर हले त लिकाए ॾींदो हो, त ईअं ॿियनि खे बि ख़बर न पए। मुंहिंजे औलाद ते बि न कर मतिलबु बाबो असांजो खणी थो ॾिए, पर असां हिन में ख़ुशि हूंदा हुआसीं, अराह कोन हूंदा हुआसीं। असांखे पंहिंजी ज़रूरत वारे टाइम में जेका शइ घुरबंदी, किताब हुआ, पैसा हुआ, ख़र्च मुंहिंजा वाल साहिबु वीचारो भई उठ लॾे बि त बि असांजी पूरत कंदो, असांखे हिननि शयुनि जी पोइती न कंदो। पोइ जीअं त अर्ज़ु कयमि त असांजो को सपोर्टर, असांजो चाचो, नंढे में नंढो चाचो, उहो बाबा वारनि जो भाउ मोहम्मद हुसैन नालो हुउसि, उहो हिन दुनिया खे पाण पंहिंजी करे। पर चाचा वाल साहिबु हिन वक़्तु सभु दुनिया मां छॾे विया आहिनि, असांखे पोइ तरह छॾे विया आहिनि। जेको असांजो हाल आहे सो असां संगत सां दोस्तनि सां हलूं था। सही असांजे रवायत आहे त जॾहिं असांजे सिंधी वॾेरनि माण्हू वटि
वॾी अची वेंदा ॿ शादियूं कंदा तव्हांजी त शादियूं घणी साईं मुंहिंजी शादियूं ॿ ज़रूरु आहिनि पर मुंहिंजियूं शादियूं वॾेरप जे हिसाब सां कोन थियूं असांजे पंहिंजे माइटनि में ई मुंहिंजी शादी थी ॿिनि हिकु त मुंहिंजो चाचो हो ऐं उहे बि ॾाॾा साईं ऐं बाबा साईं जी अरेंज कयल उहे मुंहिंजियूं शादियूं आहिनि मां पंहिंजे शौक़ जी शादी जेकॾहिं कयां त हुनखे ॿी शादी चओ जे उन्हनि जी मर्ज़ी जी शादी हुन सां हुनखे क़बूल कयो केतिरो औलाद आहे साईं ऐं औलाद माशाल्लाह 7 ॿार आहिनि जंहिंमें 4 नियाणियूं आहिनि 3 पुट आहिनि या साहिब तव्हां ज़ाहिर आहे जॾहिं जवानी पढ़ियो हलियो दुनिया में घुमियो फिरियो तव्हां को रोमांस बि कयो न साईं न इहो अलाह साईं इहो कोन कयो इहो रोमांस सॼो इहो त दोस्तनि वारो फोक्स दिलि में हो दोस्तनि वारी मोहबत दिलि में हुई हिकु जहिड़ा दोस्त ईंदा हिकु जहिड़ा दोस्त गॾिजी घुमणु फिरण लाइ थींदो पर अहिड़े क़िस्म जी का बि अहिड़ी शइ न हुई जेको अॼु न कया असांखे पछताव थिए या असांजे दोस्तनि खे या मुंहिंजे माइटनि खे हुनजो तानो मिलियो हुजे इहा अलाह साईं जी तरफ़ां तव्हां माना हिन खां परे रहियासीं तव्हां माना मालफा तव्हां सिगरेट बि कोन पींदा न मां सिगरेट को हिन ज़माने में पीता पर पोइ इहे बि सुठो कोन लॻो काफ़ी सालनि खां मां सिगरेट छा पर का शइ न मां अहिड़ी नशे वारी कंहिं बि शइ ते हथ बि कोन जंहिंखे शराब खे हिन वक़्तु इबादत में था सम्झनि नथा पढ़नि त हुनखे ज़िंदगी नथी गुज़रे पर मां कोशिशि कई आहे त हुन इस्तेमालु थियल गिलास में पाणी बि कोन पियो साईं तव्हांजे पसंदि जो को खाधो भई पसंदि जो खाधो मुंहिंजियूं सब्जियूं पसंदि जे खाधे में हा तव्हांखे लिबास कहिड़ी पसंदि आहे मूंखे लिबास या सादी लिबास या सलवार कमीज़ वारी इहा लिबास सादी लिबास अने मुल्कनि में मां ख़ासि करे हर साल सऊदी अरब वेंदो आहियां दुबई हिकिड़ो दफ़ो या हिन दुबई जे जेके अरब मुल्कनि जा ॿ टे शहर उहे बि मां वियो आहियां बाक़ी ॿिए पासे का ॾिनो आहियां हाणे साईं तव्हांजे सां कचहरी थी साईं तव्हां हाणे सियासत में बि आहियो PS चोटी ते बीठा बि आहियो साईं हाणे हिकु शालती जो शेर आहे हा साईं जेको तव्हां साथ ॾींदो ऐं दोस्तनि खे ॾींदो तव्हांजे लाइ उहो चवां थो उन में हिकिड़ो अज़म आहे हिकिड़ो इरादो आहे त सूर्य मरी सो भला त दिलि जा वाह में विसा हण भाला विड़ भाकरे आॾो ढालम ढा मथां तेग तरा माठ मथा बेशक 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 वॾी महिरबानी वॾी महिरबानी